असल में कराची में सिंधी माण्हू जेके आबाद थिया आहिनि ऐं आबाद थींदा वञनि पिया ऐं कराची में लखे माण्हू अचनि पिया, उहो हिननि खे इदारनि खे ऐं हुकूमत खे नथो वणे। जेकॾहिं ॾिठो वञे त पीपुल्स पार्टी जेका आहे उन जी सपोर्ट बि सिंधी माण्हू कनि था। तव्हां ॾिठो हूंदो त जिते जिते पीपी सिंधी माण्हू रहनि था उतां पीपी खे वोट मिलनि था। हाणे पहिरीं जेके क़ौमी असेंबली सीट खटंदा उहे हाणे कौंसिलरी सीट कोन था खटनि। हे जेतिरो धारिया आबाद कंदा, असल में जेका लैंड माफिया आहे उनखे सपोर्ट ई हुकूमत जी आहे। ही ॻोठ ही जेका जॻह जिते पाण बीठा आहियूं हिन मुल्क में वजूद में अचण खां ही असांजियूं रखूं हुयूं, ही असांजा वाड़ा हुआ, ही जोखियुनि जूं ज़मीनूं, ही बुरफ़तनि जूं जॻहियूं, पालारी बिककनि जूं ज़मीनूं, गबोलनि जूं ज़मीनूं हुयूं। लेकिन मुल्क में वजूद अचण खां कब्ज़ा थींदा विया। मां चवां थो त सिंधी माण्हू जिते रहनि था उन्हनि खे न लीज जी ज़रूरत आहे, छो त मालिक आहिनि, असां धरतीअ जा वारस आहियूं। तव्हां कीअं था असांजी जॻहियुनि खे बुलडोज़ कयो? तव्हां उन्हनि खे बुलडोज़ कयो जेके धारिया आहिनि, तव्हां उन्हनि खे बुलडोज़ कयो जेके हिते लैंड माफिया आहिनि। सिंधी माण्हुनि जे हिकु हिकु इंच जी असां